खिपरो वेझो सब्जी मंडी के साम्हूं मुकामी ज़मींदार पारां प्लास्टिक जा टेंट हणी पोखियल खीरनि जो फसुल तैयार थी वियो आहे। ज़मींदार मूजिबि इन अंदाज़ में पोखियल खीरनि जी पैदावार जजी लथी आहे। प्लास्टिक ॾिनी आहे सियारे लाइ बचाइण लाइ। हा सियारे लाइ ॾिनो आहे, पोइ सियारे में न त ख़तमु थी वञनि, इन लाइ इहो प्लास्टिक ॾिनो आहे मथां। पोइ पैदावार इन जी सही थी आहे, सुठी थी आहे। इन में फ़र्क़ु हुन खां पैदावार वधीक ॾे थो हुन खां। 250 रुपया थैली, 225 रुपया 10 किले जी, इन हिसाब सां विकिजे पई। कॾहिं 50 थैलियूं, कॾहिं 60 थैलियूं, कॾहिं 70, कॾहिं 20, कॾहिं 30। कराची मिरपुर ताईं बि वेंदा आहिनि, हैदराबाद ताईं बि वेंदो आहे। तमामु सुठो फसल आहे, हिन में बचत बि सुठी आहे, हारी खे बि सुठो महसूस थींदो, बचत थींदी आहे, हारी खे बि मुनाफ़ो आहे हिन मां। खीरो जेको आहे असांजे जेके खिपरे तालुके में जेको पहिरें चकर पोखियो वियो आहे, हिन में जेको आहे महिनत तमामु घणी आहे। ऐं हीअ जेको हींअर सियारे जे करे हिननि जेको प्लास्टिक जे ज़रिए हिननि जेको आहे हीट ॾियण लाइ हिननि जेको इहो सिस्टम कयो आहे, ऐं खीरो जेको आहे तमामु बहितरीनु आहे। 15 खनि हारी आहियूं, जीअं असां हिते खीरा पोखिया आहिनि, सुठा थिया आहिनि माशाल्लाह। असीं मार्केट वठी वञूं पिया, असांजो गुज़र सफ़र सुठो हले पियो माशाल्लाह। सुठो लॻो खीरो, VIP आहे। मेहनत भी करना, थैलियों भरूं था 1.5 किले, थैलियों को 17 निकिरंदो, को 18 निकिरंदो, को 29 निकिरंदो, को 30 निकिरंदियूं। 2 ॾे 3 ॾे पटाई कंदा आहियूं, हिन में फ़ाइदो आहे। 10 किले थैली ठाहींदा आहियूं, सब्ज़ी मंडी ते मोकिलींदा आहियूं, मिरपुर माल मोकिलींदा आहियूं गाॾी में। इन्हनि मुताबिक़ ही खीरो जेको आहे कराची, हैदराबाद, मिरपुर खां समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे मार्केटनि में वञे थो ऐं हिननि खे तमामु घणी जेका हिन में उपत हासिल थी आहे। कैमरामैन मावजी कुमारी फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।